बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार। नाज़रीन, महर लॻल बाहि खे 11 ॾींहं गुज़री विया आहिनि। इन बाहि जे वाक़े में 9 ॿारड़ा सड़ी फोत थी विया हुआ, 15 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ, जॾहिं त सवें ढोर सड़ी मरी विया हुआ। समाजी तंज़ीमुनि तरफ़ां उन्हनि खे ख़ैमात फ़राहम कया विया आहिनि, पर हिन सख़्तु गर्मीअ में ख़ैमनि अंदरि संदनि ज़िंदगी अज़ाब बणियल आहे। ॿिए पासे सरकार तरफ़ां जेके दावाऊं कयूं पियूं वञनि, उन्हनि जे मुक़ाबले में जेको सरज़मीन ते रेस्क्यू वारो कमु आहे, बहाली वारो कमु आहे, सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। मुख़्तासिरनि खे सरकार तरफ़ां ऐलानियल इमदादी रक़म जा जेके चेक ॾिना विया, उन्हनि मां अक्सर माण्हुनि जा चेक ई पास नथा थियनि मुख़्तलिफ़ सबबनि जे करे। ॿिए पासे वॾे वज़ीर तरफ़ां मुतासिरनि जा घर नए सिर अॾण जो जेको ऐलान कयो वियो, उन ते अमल त शुरू थी चुको आहे, पर मुतासिरनि खे शिकायत आहे त घर अॾण वारो इहो कमु सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे ऐं इन कम में नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। ॿिए पासे 11 ॾींहं गुज़रण जे बावजूदु बाहि ते अञा ताईं मुकमिल ज़ाब्तो नाहे अची सघियो। इतला आहिनि त फायर ब्रिगेड जूं केतिरियूं ई गाॾियूं जेके बाहि विसाइण लाइ पाणी भरे वञनि थियूं, उहे रस्ते में ई पाणी हारे खाना पूरी करे मोटी अचनि थियूं। हिन वक़्तु मुतासिरनि जी छा सूरत आहे, इन हवाले सां असांजे फरीदाबाद वारे रिपोर्टर मंठार ख़ासकेली रिपोर्ट कयो आहे। हू वधीक कहिड़ा तफ़सील ॿुधाए थो, अचो त ॿुधूं। 18 अप्रैल ते जेको बाहि वाक़ियो पेश अचे फरीदाबाद फेज़ मोहम्मद चांडियो में, उन में जेको सो 9 इंसानी जानियूं ज़ाया थियूं, मजमूई तौर 15 ॼणा ज़ख़्मी थिया, 120 जेके से ढोर जंहिंमें जेको सो चुपायो माल सड़ी मरी वियो, ऐं जेको सो 80 खां वधीक घर जेके से सड़ी खाक थी विया। मुतासिरीन इहो ॿुधायो त बाहि लॻण खां पोइ असांजी इंतिज़ामिया खे जेको सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कालूं कंदा रहियासीं, पर किथां बि को रिस्पॉन्स न मिलियो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त बाहि वाक़े खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां नोटिस वठण खां पोइ CM सिंध मुतासिरीन वटि पहुतो, जिन फ़ौतियुनि लाइ 5-5 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 2-2 लख रुपया जॾहिं त बेनज़ीर बस्ती मां घर ठाहिराइण जो ऐलान कयो। उनखां पोइ जेको सो CM सिंध जे ऐलान खां पोइ MNA रफ़ीक अमन जमाली ऐं जेको सो सूबाई सलाहकार फयाज़ अहमद बुट ऐं ॿिया जेको सो मुतासिरीन वटि चेक खणी पहुता, जेके मुतासिरीन खे चेक ॾिना। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मियां शहबाज़ शरीफ़ जी ख़ासि हिदायतनि ते NDA में नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी तरफ़ां हिते टीम पहुती, जेके मुतासिरीन लाइ जेको सो चेक खणी पहुता, जंहिंमें फ़ौत थियल माण्हुनि लाइ 3-3 लख रुपया, ज़ख़्मी लाइ 1-1 लख, जॾहिं त जिन जो घरनि खे नुक़सानु थियो उन्हनि जे लाइ लख रुपया जा चेक मुतासिरीन खे ॾिना। जंहिंमें चेक विराइण दौरान जेको सो बदनज़मी सबबु NDA में जी टीम जेका आहे सो उहा वापसि हली वई, ऐं जंहिंमें कुझु ॻोठाणनि खे चेक मिलिया, बाक़ी कुझु ॻोठाणा रहिजी विया। जिन माण्हुनि खे चेक मिलिया आहिनि उहे जेको सो शिकायत कनि पिया त बैंक वञूं पिया त बैंक वारा असांखे कैश न पिया ॾियनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको सो अञा ताईं बाहि विसामी न आहे सघी, जंहिंमें गुज़िरियल ॾींहुं वधीक ॿारड़ा जेको सो मुतासिरीन जा सड़ी ज़ख़्मी थिया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको सो सिंध सरकार पारां बहाली जो कमु शुरू कयो वियो आहे, जंहिंमें जेको सो मुतासिरीन जा घर ठहिण जो अमल जेको सो उहो शुरू थी चुको आहे, जंहिंमें मुतासिरीन इहा शिकायत पे कई आहे त जेको सो सुस्त रफ़्तारी सां कमु हले पियो ऐं कम में जेको सो नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो पियो वञे। असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जेको सो मुतासिरीन खुले आसमान हेठि वेठा आहिनि, जंहिंमें जेको सो सिंध सरकार पारां हिननि खे टेंट त ॾिना विया आहिनि, पर सख़्तु गर्मी जे करे उहे टेंटनि में रहण जे जेको सो लाइक़ु न। नाज़रीन, असांजो फरीदाबाद जो रिपोर्टर मंठार ख़ासकेली 11 ॾींहं अॻु मेहड़ भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में जेका भयानक बाहि लॻी, कीअं उन में इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं, हिन वक़्तु मुतासिर कहिड़नि अहंजनि जो शिकार आहिनि, उन हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजो रिपोर्टर मुख़्तलिफ़ मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हू इन हवाले सां छा था चवनि, हू पंहिंजी दर्द कथा कीअं था ॿुधाइनि, अचो त ॿुधूं। जेको छा ॿुधायूं, असां बचा सड़िया आहिनि, सभु छा जेका बि आहे राख थी वई आहे। असांजे लाइ कुझु कोन्हे, बसि हिकु हेठि धरती मथो आसमान आहे, ॿियो कुझु कोन्हे। विच में असां तड़पूं था पिया। जेके बचा ऐं बाग़ूं उहे ईअं उस ते सड़िया था वञूं। असांखे पखा सोलर प्लेटूं ॾियो, ऐं जेके DC साहिबु चेक ॾेई अधु ते उहे उन्हनि ग़रीबनि जा पास कोन था थियनि। जेके शहीदनि जा चेक आहिनि दादू रुलाए मोटी आया आहियूं, उहे बि पास कोन थिया आहिनि। इहा असां अपील था कयूं बिलाल साहब खे त इहे चेक पास कराए ॾिए ग़रीबनि खे। जेके वफ़ाकार आहिनि चेक उहे बि ग़रीबनि खे पास कराए ॾिए, जेके न मिलिया आहिनि उहे बि मिल रहा आहे चेक, उन्हनि ग़रीबनि खे मिले हक़ पंहिंजो। असांजी इहा अपील आहे। ऐं असांखे जेको पाणी आहे, माल असांजो उन ते मरियो थो वञे, बच्चा असांजा उन ते मरिया था वञनि। ख़ाली टेंट ॾेई आहिनि, टेंट ते हींअर असां वेही सघंदासीं? असां धुप ते सफ़ा टिचकूं था पिया। आसमान आहे मथां खुलियल, हेठूं धरती आहे, बसि वेहण कोन थी ॾिए, कुझु बि कोन्हे को विच में छां जो ज़रो न आहे। असांजी ख़ुदा रा मदद कयो, इलाज सदके असांजी वार कई वञो।
वोटनि जे लाइ त असांजी सार संभाल लहो था, हींअर छो नथा अचो? ख़ुदा जे सदिके यार अचो, असां मज़लूम न कयो असांखे, असां तव्हांजा सिंधी तव्हांजा बच्चा आहियूं, कुझु किसास कयो। जेको कुझु बि हुयो सभु ख़ाक थी वियो। राति छोकिरो थियो आहे सड़ी पियो आहे, अञा ॿियो सड़न जो ख़दशो आहे। एम्बुलेंस जेका फिर म्यूनसिपल कमेटी जेका गाॾी अचे थी बी उहा मोटी थी वञे, पाणी भरण था वञे, 3 कलाक गुम थी था वञनि, वरी मोटी था वञे। उन खां पोइ जेको DC साहिबु आयो हो उन असांखे अधु चेक ॾिना, अधु मोटी जेके ॾिना अथसि उहे वरी असांजा कैश नथा अचनि। कल्ह मां बैंक वारे ॾे वियो हुउसि, नेशनल बैंक ॾे, हुन चयो बा तव्हां अकाउंट खोलायो, अकाउंट खोलाईंदासीं पोइ तव्हांखे अञा महीनो ॾेढ लॻंदो। हाणे महीनो ॾेढ लॻंदो, असां ग़रीब अकाउंट जा पैसा आहिनि, पैसा ॾेई अकाउंट खोलायूं। असांजी बिलावल साहिब खे अपील आहे, इन ते इहो एक्शन खणे DC साहिब ते। ईअं त असांजो उहो आयो हिते उज़र खाई जे लाइ थी मोटी वियो, चए मां मोटी वियुसि, अॼु ताणी मोटियो न आहे। बिलावल साहिब खे इहा असांजी अपील आहे, एक्शन खणे दिन ते अचनि न ॻोठ हे भाउ ॾिसनि, भाउ अञा ताणी हले थी पई, उनखे विसाइनि न। असां खुले आसमान ते वेठा आहियूं, पाणी जी वॾी घुर्ज आहे। असांजो चवणु आहे असांखे बाहि लॻी त अॼु 8हों ॾींहुं आहे जेको DC साहिबु आयो हिते दुआ घिरो हलियो वियो आहे, वरी वापसि न आयो आहे। जेका बाहि अञा पई थी ॿरे ऐं जानवर असां 3 उन ते पिया था मरनि, असांजे केरु वार करण वारो कोन्हे। उहो अचनि था, बाहि ॾिसूं, फार्मेलिटी कयूं, हलिया था वञनि, फुहारो हिकिड़ो ॾेयूं। हिन महिल ताणी असांजो वरी ॿार हिकिड़ो सड़ी पियो आहे, बाहि अञा मचण खां 4 लॻी बीठी आहे साईं। कुझु तूफ़ान अची वियो, कुझु बि वरी ॿियो बि ख़तरो थी सघे थो। अने इन गवर्नमेंट खे अपील था कयूं असांखे बाहि विसाए ॾियनि, जीअं बाहि ॿीहर खां ॿी जानी न थिए असांजी। जेको माण्हू निमाज़ ते या उथे कीअं बि साईं उहो सड़ी वरी बि रख थी वेंदो। असांखे जेको हिन महिल ताणी ज़ख़्म आहिनि छुटा किरनि, वरी असांजो ॿियो को ॿारु सड़ंदो। जेको तव्हां ॿारु राति असांजो साईं सड़ी पियो आहे, उनजा पेर देर ख़तमु थी विया, सड़ी तबाह थी वियो आहे। ॿियो पाणी पीअण का कोन्हे। कल्ह असांजा ढगा उन ते भॼी हिकिड़ो ढगो असांजो जानवर ज़्यान थी वियो आहे। अञा बि ख़दशा आहिनि, हिते मरी सघनि था ढोर। 8हों ॾींहुं आहे बाहि खे अॼु असांजे के विसाम कोन फारबिर अचनि था, तौर के हलिया था वञनि। हींअर हिकिड़ो आयो आहे, चए थो त मां खेरपुर में भरिजी ऐं मोटी ईंदुसि त पोइ बाहि विसामे, ऐं खेरपुर वारो मोटो मोटो काॾो असांजी बाहि विसामे साईं। चए मूंखे भरण वारो को बि कोन्हे, हाणे इहो वेंदो 2-2 कलाक वेंदो, हे झूठा था अचनि असांजे लाइ। को थिए थो चौथी ॿिया रहियल जेके कुझु आहिनि घर असांजा उहे ख़तमु थी वेंदा। ऐं नंढड़ो बाहि कान्हे विसाई अथनि, बाहि अञा थी पई ॿरे पई थी। हे नंढड़ो हिकिड़ो सड़ी पियो आहे, अञा नंढड़ी ॿी घर बाहि आहे। हे ॾिसो तव्हां पाण अखियुनि सां, हेॾे ॾिसो बाहि वारा अचनि था विसायूं था, अचे कोन थो। खेरपुर चए थो मां खेरपुर में भरे अचां पाणी। सुबुह आयो आहे, बसि 2 बाल्टियूं बि कोन पाणी जी, वरी पाणी ख़तमु थी वियो। हे ॾिसो था पिया न हालत, तव्हां पाण सॼो गेट पियो हलियो। हाणे चए थो मां वञा थो, बसि भरण वारो कोन आयो आहे। असांखे ख़तरो आहे, जेके रहिया आहिनि रहंदो उहे बि सड़ी वेंदा। वाह, छा चवंदो तव्हां सरकार? असां सरकार खे चवंदासीं जल्दी अची बाहि विसाए, असांजी ॿारनि जी बचा रखाए। सर असांजे चवण जो इहो मतिलबु आहे त साईं जेके शहीदनि खे चेक ॾेई वियो सिंध बैंक जा 5-5 लख रुपए जा, उहे बि हींअर ताईं कैश न थिया आहिनि। असां विया हुआसीं सिंध बैंक खां मोटी आयासीं, चई ते कैश न थींदा, ऐं हे वरी मोटी आयासीं। वरी असां आयासीं वफ़ाक़ी गवर्नमेंट जा, असां शहबाज़ शरीफ़ जा चेक कया, कुझु माण्हुनि खे मिलिया आहिनि, कुझु वापसि मोटी विया आहिनि चेक, तक़रीबन अधु घणा त मोटाए विया आहिनि, ऐं उहे बि हींअर ताईं कैश नथा थियनि। इहो मतिलबु आहे त हींअर ताईं हे असांजा जेके बि चेक आहिनि, जेके असांजा रहियल आहिनि, जेके वापसि करे विया आहिनि, उहे बि असांखे मिलनि, ऐं जेके कैश ॾेई चेक ॾेई विया आहिनि उहे बि असांजा कैश थियनि। असांजो अर्ज़ु आहे त हे जेको DC साहिबु हो वियो समियल आहे, त हाणे साईं मुर्तज़ा शाह आयो आहे, त उहो आयो आहे दुआ घुरण, ऐं असां ॾे आयो। ऐं जेको हे चेकनि जो मसइलो थियो, असां चयो त अधु माण्हुनि खे मिलिया आहिनि, अधनि खे वापसि करे वियो, त उहो आयो। साईं चयो त मां रिसर्च कराईंदुसि रेंजर्स सां, कल्ह जे नाले साईं चयो त मां ईंदुसि। साईं अॼु ताईं कोन आयो आहे। असां साईं खे अपील था कयूं त हे असांजो अचे ऐं असांजो मसइलो हल करे, कैश बि कराए ॾे, ऐं जेके चेक मोटी विया आहिनि उहे बि असांखे असांजा हक़ मिले, ऐं जेको असांजो हक़ आहे उहो असांखे मिले। ऐं मुतासिर हींअर ताईं परेशान आहिनि। ऐं जेको बाहि वारो मसइलो आहे, तव्हां नंढड़ो ॾिठो, इहो नंढड़ो राति वञी बाहि में पियो आहे। असां यको चवंदा था अचूं, गवर्नमेंट खे यको चवंदा था अचूं त हे असांखे बाहि विसमाए ॾियो। फायर ब्रिगेड वारा अचनि था, फोटोग्राफी कयूं, इहो हलिया था वञनि। के फायर ब्रिगेड वारा त बंधनि ते बि तव्हां पाण ॾिठो आहे त बंधनि ते पाणी हारे विया आहिनि, ऐं के अचनि था त 1-2 हयूं, इहो हलिया था वञनि। असां केनशा में पाणी भरे था अचूं, असां लाड़काणे में पाणी भरे था अचूं। असां चयो बाबा पाणी हिते आहे गुलाचन जे ॻोठ में, तव्हां भरे अचो, बाहि विसमायो न। यको हिननि खे चवनि था, अचनि था, फोटोग्राफी कयूं, हलिया था वञनि। हुकूमत सिंध जी नाली हर वक़्तु हर लम्हे में असांखे हर जॻह ते नज़र ईंदी रही आहे, पर हिते बि असां कुझु अहिड़ो ई मंज़र अहिड़ा ई ॾिसी रहिया आहियूं त सिंध गवर्नमेंट जी तमामु घणी लापरवाही नज़र अची रही आहे। हूअं त सिंध गवर्नमेंट जे लाइ मशहूरु आहे, बुनियादी काई बि सहूलियत किथे बि न ॾेई सघी आहे, पर अहिड़नि लम्हनि अहिड़नि मौक़नि में बि उन्हनि जो को बि अहिड़ो इक़दाम नज़र न ईंदो रहियो आहे जो जेके मारूड़ा हूंदा आहिनि, ॻोठाणा हूंदा आहिनि, उन्हनि खे काई रिलीफ अची सघे। असां जॾहिं हिते पहुता आहियूं त असांखे हिकिड़ी शइ नज़र आई आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टेंट।
ऐलान त वॾा थिया आहिनि पर अमली तौर ते हिते कुझु बि नज़र न आयो। CM साहब पाण ख़ुदि पहुता आहिनि, तंहिंजे बावजूद बि असांखे अहिड़ी का शइ नज़र नथी अचे। इंशाल्लाह असांखे इहे तवक़ुआत आहिनि त जेके बि वस वारा इदारा आहिनि, इंसानी हक़नि वारा इदारा आहिनि, उहे अॻियां अची करे हिननि ग़रीब माण्हुनि जी मदद कंदा, जेके अॻे ई घणनि ॾुखनि ऐं घणनि सहूलियतुनि खे बर्दाश्त करे रहिया आहिनि। असां तमामु इंसानी इदारनि ऐं इंसानी हुकूक जे लाइ कमु कंदड़ इदारनि खे चवंदा त हिते इंसानी ज़रूरत जी सभिनी बुनियादियुनि शयुनि जी ज़रूरत आहे, छो जो हुकूमत जे तरफ़ां हिन वक़्त ताईं उहे ऐलानी थिया आहिनि। अमली तौर ते असांखे का शइ नज़र नथी अचे सवाइ जुज़वी तौर ते कुझु राशन ऐं टेंटनि जे। हिते पाणी, कपिड़ा, जूता ऐं ज़रूरत वारी सभिनी शयुनि जी ज़रूरत आहे। नाज़रीन, असां जाइज़ो वरितो पे मेहर लॻ 11 ॾींहं अॻु जेको भयानक वाक़ियो पेश आयो, उन खां पोइ मुतासिरनि जी हिन वक़्तु जेका सूरत-हाल आहे तव्हां ॾियो पेश कईसीं। मुतासिर हिन वक़्तु सख़्तु परेशान आहिनि, खुलियल आसमान हेठि या टेंटनि में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि सख़्तु गर्मियुनि वारनि ॾींहंनि में वॾे वज़ीर तरफ़ां इमदादी रक़म जा चेक त मुतासिरनि खे मिली चुका आहिनि, पर वज़ीर आज़म तरफ़ां मुतासिरनि ऐं फ़ौतनि जे वारसनि लाइ, ज़ख़्मियुनि लाइ जेका इमदादी रक़म ऐलानी वई, उन ते मुकमिल तौरु अमल नाहे थी सघियो, छाकाणि त अधो अधु मुतासिरनि खे इहा इमदादी रक़म नाहे मिली सघी। ॿिए पासे 5 वरनि जो ॿारड़ो हुसैन पुटु बहार चांडियो जेको कराची इस्पताल में फ़ौत थी वियो, उन जे वारसनि ताईं न वज़ीर आज़म जी ऐलानियल इमदादी रक़म पहुची सघी आहे, न ई वॾे वज़ीर तरफ़ां जेका इमदादी रक़म ऐलानी वई उहा पिणु उन जे वारसनि ताईं नाहे पहुची सघी। ॿिए पासे हेसी ताईं रॻो मुतासिरनि जी वाहर लाइ सरकार थोरो घणो जेको कमु कयो आहे, इमदादी सरगर्मियूं जेके कयूं आहिनि, वॾे पैमाने ते समाजी तंज़ीमुनि तरफ़ां पिणु मुतासिरनि जी वाहर कई वई आहे, पर अहिड़नि वाक़िअनि खे मुंहुं ॾियण लाइ मुस्तक़बिल में कहिड़ी तयारी हुजणु घुरिजे। इन्हनि ॻोठनि जे पस गिरदाई में जेके शहर अचनि था, जेके सरकारी उते इदारा मौजूदु आहिनि, उन्हनि जी हालत सुधारण लाइ न वफ़ाक़ी सरकार खे न ई सिंध सरकार खे अञा ताईं को ख़्यालु अची सघियो आहे। बहरहाल हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां ठटे में पीअण जे पाणी जी शदीद खोट वारी सूरत-हाल जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।